बिशौहाला में जमायत इस्लामी औरत विंग ज़िले मटियारी पारां इसराइल जी जारियत ऐं फ़लस्तीनी मुसलमाननि जी हिमायत में रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जमायत इस्लामी ज़िले मटियारी जे सदर सफ़िया शुएब आमना एहसान जी अॻवानी में सभई औरतुनि हथनि में प्ले कार्ड बैनर ऐं झंडा खणी इसराइली जारियत जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते औरत अॻवाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त इसराइल इंसानियत जा सभु लीका लताड़े फ़लस्तीनी मुसलमाननि जो क़त्ले आम करे रहियो आहे। इसराइल जी जारियत सबबि हिन वक़्त ताईं हज़ारें फ़लस्तीनी औरतूं मासूम ॿार शहीद चुका आहिनि, जॾहिं त केतिरा ई ख़ानदान बेघर बणिजी विया आहिनि। हुननि चयो त इसराइल जी ज़ुल्म बर्बरियत ते मुसलमान मुल्कनि जी ख़ामोशी अफ़सोसनाक अमल आहे। हुननि आलमी इदारनि खां मुतालिबो कयो त इसराइल जी जारियत जो नोटिस वठी मुसलमान मुल्कनि खे पिणु इसराइल सां हर क़िस्म जा लाॻापा ख़तमु करणु घुरिजनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।